नाज़रीन, जोही खां सां रिपोर्ट शेयर कई आहे मुश्ताक अली रौदनाणी। रिपोर्ट मूजिब क़ोटड़ी में मंशयात फरोशन की निशानदही करण के ॾोह में बेगुनाह क़तल थी वियल नौजवान अली रौदनाणी के क़ातलन की गिरफ्तारी लाइ रौदनाणी समाजी तंज़ीम के सॾ ते जोही के सियासी समाजी अॻवाणन सिविल सोसाइटी शागردن ऐं रौदनाणी समाजी तंज़ीम के सरवाण قلندر रौदनाणी, الهيار खान रौदनाणी, परेल खान रौदनाणी, عاشق रौदनाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाणन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोटड़ी में मंशयात फरोश जी निशानदही करण जे ॾोह में बेगुनाह छुरियुनि जो खाॼ बणियल नौजवान अली रौदनाणी जे क़ातलनि खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ॾिनी वञे। नौजवान जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइण ताईं सुख जो साह न खणिबो। हिननि IG सिंध DIG हैदराबाद खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त बेगुनाह क़तल थियल नौजवान जे क़ातलनि ऐं इन्हनि मंशयात फरोश जी सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि रौदनाणी समाजी तंज़ीम तरफ़ां एहतजाजनि जो अणखुट सिलसिलो शुरू कयो वेंदो।